ईरान ऐं अमेरिका विच में जंग ख़त्म, अमुन वाहिदो। जुमे ते स्विट्ज़रलैंड में सयूं थींदियूं। मेज़बान पाकिस्तान हूंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमेरिका ऐं ईरान लबनान समेत समूरनि महाज़नि ते फ़ौजी कार्रवाई फौरी ऐं मुस्तक़िल तौरु रोकण जो ऐलान कयो आहे। जंग जे डिघी राति खां पोइ अमुन जो सिज उभिरियो आहे। पाकिस्तान जो किरदारु तारीख़ में सोनहरे लफ़्ज़नि में लिखियो वेंदो। पाकिस्तान खे अमुन जी कोशिशुनि में अज़ीम कामयाबी मिली आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में अमुन मुआहिदो नाहे, पर अमुन ॻाल्हियुनि ऐं दानिशमंदी जी सोबत ई आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर जंग जे ख़ात्मे लाइ अहम किरदारु अदा कयो। अल्लाह पाकिस्तान खे जेका इज़त ऐं वक़ार ॾिनो आहे, क़ौमूं सदियुनि ताईं उन जी ग़ुलामी हूंदियूं आहिनि। जंग जी तबाही पखेड़ींदड़ असरनि सबबि आलमी मईशत मुतासिर थिए। पाकिस्तान क़ौमी ॾुखियुनि हालतुनि में सब्र जो मुज़ाहिरो कयो ऐं हुकूमत सां भरपूर सहकार कयो। आलमी मुआशी समरनि मां फ़ाइदो हासिल करे हर पाकिस्तानी खे रिलीफ ऐं फ़ाइदो ॾिनो वेंदो। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जमान इस्माइल बकाई चयो आहे त लबनान में जंग जो ख़ात्मो ऐं मुंजमद असासनि जी बहाली अमेरिका सां मुआहिदे जो हिसो आहिनि। हुर्मुज़ लंघ ते ईरान जो मुकमल कंट्रोल हूंदो। जंग दौरान ईरानी क़ौम बेमिसाल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। ईरानी अवाम ते अमेरिका ऐं इसराइल जे ज़ुल्मनि खे विसारे नथो सघिजे। ईरान न विसारींदो त जंग दौरान आला क़यादत शहीद थी आहे। अमुन अमल में किरदारु अदा करण ते दोस्त मुल्कनि जूं कोशिशूं साराहजोगियूं आहिनि। जुमे ते अमेरिका ईरान विच में मुआहिदे ते सहियूं कई वेंदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां सामूंडी नाकाबंदी फौरी तौरु ख़त्म ऐं हुर्मुज़ लंघ खोलण जो ऐलान। संदसि चवणु आहे त हुर्मुज़ लंघ जुमे ते खुली वेंदो। टूल टैक्स जी उगाड़ी न थींदी। ईरान खे रुॻो घटि सतह ते यूरेनियम रचा जी इजाज़त हूंदी। इसराइल जी मुख़ालफ़त बावजूदि ईरान सां मुआहिदो कयो वियो आहे। इसराइली वज़ीर आज़म नेतनयाहू ॾुखियो शख़्स आहे। खेसि अमेरिका जा थोरा भञणु घुरिजनि। ईरान वटि एटमी हथियार हुजनि हा त इसराइल जो वजूद ख़तरे में पइजी वञे हा। जेकॾहिं ईरान सां एटमी मुआहिदो न थियो त हिकु दफ़ो ॿीहर फ़ौजी कार्रवाई कई वेंदी। स्टेट बैंक नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। व्याज जी शरह बरक़रार। स्टेट बैंक जो चवणु आहे त व्याज जी शरह 11.50% बरक़रार रहंदी। मॉनेटरी पॉलिसी कमेटीअ जो चवणु आहे त मुआशी सूरतहाल ऐं आलमी मार्केट में ग़ैर यकीनी हालतुनि सबबि व्याज जी शरह बरक़रार रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। आलमी सतह ते तेल जे अघनि में लात या इज़ाफ़े सां नाणेवाद ते असरु पवंदो आहे। सिंध जे नए माली साल जी बजट 17 जून अरबा ते पेश करण जो ऐलान। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध जे नए माली साल जी बजट पेश कंदो। बजट जी मंज़ूरी लाइ सिंध काबीना जो इजलास बि तलब। मंशियात डीलर अनमोल उर्फ पिंकी केस में अहम अघ भराई पुलिस। मंशियात हथ अचण जे केस जो शुरूआती चालान जमा कराए छॾियो। 3 औरतुनि समेत 5 जवाबदार रुपोश करार। 16 शाहिदनि जा नाला बि शामिल। शुरूआती चालान में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त अनमोल उर्फ पिंकी 16 सालनि खां मंशियात जी तयारीअ में मुलविस आहे। जवाबदार औरत अॻूणे मुड़ुस वटां कोकेन ठाहिणु सिखियो ऐं तलाक खां पोइ पंहिंजो कारोबार शुरू कयो। अनमोल उर्फ पिंकी कराची जे अमीर इलाइक़नि में कोकेन विकिरो कंदी रही आहे। जवाबदार औरत तालीमी इदारनि ऐं पार्टियुनि में पंहिंजे साथियुनि जी मदद सां मंशियात विकिरो कई। सिंध में उरड़ी जे मर्ज़ ते ज़ाब्तो न अची सघियो। वधीक 2 ॿारड़ा फ़ौत। दादू जे ॻोठ अली ख़ान खंड में उरड़ीअ जे मर्ज़ सबबि 2 ॿारड़ा फ़ौत। सिहत खाते बीमारी बाबति को बि नोटिस न वरितो। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड सेंट्रल कॉन्ट्रैक्ट बाबति नई पॉलिसी जो ऐलान करे छॾियो। सभिनी फॉर्मेट लाइ हिक ई पॉलिसी ख़तमु। हर फॉर्मेट जी अलॻि सुञाणप अहमियत ऐं ज़रूरत खे नज़र में रखियो वेंदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी जो चवणु आहे त डोमेस्टिक क्रिकेट खेॾंदड़ रांदीगर ई सेंट्रल कॉन्ट्रैक्ट बरक़रार रखी सघंदो।